तालके दौड़ जे यूसी अबुल हसन जे दे 57 ऐं 58 नुसरत जे ॻोठनि मां बरसात जो पाणी नेकाल न थियण वारे अमल ख़िलाफ़ बादल बिरोही, हाजी रहमतुल्ला, जान मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻवानी में मेरान हाईवे ते बलोचपुर स्टाफ वटि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु महीनो गुज़रण बावजूदि असांजे घरनि में बरसात जो पाणी बीठल आहे, पर असां चूंडियल नुमाइंदनि समेत इंतिज़ाम जे ऑफिसनि जा बार बार चक्कर काटे रहिया आहियूं, पर केर बि ॿुधण वारो न आहे। तव्हांजा जेके चूंडियल नुमाइंदा मनपसंद माण्हुनि खे ॾिनो वियो आहे, जेके ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि, जंहिंजो एॾो सारो नुक़सानु थियो आहे, जंहिंजा घर ठता आहिनि, जंहिंजे घरनि में पाणी बीठो आहे, उन्हनि खे कुझु न आहे मिलियो। असांखे का शइ न मिलिया आहिनि। सिर्फ़ु असांखां कार्डनि जा कापियूं वठी विया आहिनि। साईं बिरार गोरचाणी अब्दुल रसूल बिरोही असांखां वठी विया आहिनि। तव्हांखे राशन बि ॾींदासीं असां, ऐं तव्हांखे टेंट वग़ैरह मच्छरदानी ॾींदासीं, ऐं असांखे अञा ताईं का शइ न मिलियो आहे। जेके बि राशन मथां अचे थो पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾेई पंहिंजो नालो ठाहिनि पिया, बसि ॿी का बि शइ न आहे। 3 फुट पाणी बीठो, असां मजबूर आहियूं। असांखे रोड रस्तो खपे, पाणी असांखे महिरबानी करे कढी ॾियनि। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंज़ूर अली बिरोही, सिंध टीवी न्यूज़ दौड़।